मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम इन खजी दे थुड़ के कढो इता किथे वनी दफनाए छडियो। यो थुड़ साणन जे लायक भी कोने। एक खजी दे थुड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा एडी जो मोहब्बत कई त हसन बसरी रहमहुल्लाह हदीस रावी जडा या हदीस बयान कंदा हा पाने शागिर्दन के सबनी के मुखातिब थी एकड़ो कोल एकड़ी नसीहत कंदा हा। अज आऊं तालिब इल्म अवा सबनी भाइरन के या नसीहत बुधाण चाहन तो वो फरमाइंदा हा या इबादल्लाह ए अल्लाह जा बानो हे खजी जो एकड़ो थुड़ हो जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई में रुनो हो। ए कलबे पढ़न वाला मुसलमान हो, ए ला इलाहा इल्लल्लाह पढ़न वाला मुसलमान हो, ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो। खजी जो थुड़ ब मोहम्मद जी जुदाई में जदा रुनो आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवां ते लाज़िमात मोहम्मद जी मोहब्बत में रोंदा करियो। आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। हर किस्म जी हमदे सना अर्ज़ आकाश से खालिक दिलन दे मालिक अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जिला दुरूद सलाम प्यारे पैगंबर साकी कौसर इमाम आज़म कायद आज़म रहबर आज़म मुर्शिद आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमद सलात का बाद अवांज लय मुझ लय अल्लाह इन पांजी धरती जे गोले ते खोड़ सारा सबक रखया है। फातबिरो या उलिल अबसार अल्लाह फरमाए तो समझण वारन लाए अकुल वारन लाए दिसण वारन लाए वड्यूं इबरतूं ऐं वड्यूं निशानियूं आहिनि। पर लाहियतन कुलूबुहुम जंहिंजो दिल गाफिल हुजे शायद वो न समझी सके। जंहिंजे दिल ते गुनाहन जो ज़ंग चढ़ी चुको हुजे शायद वो न समझी सके। पर असीं उम्मीद है इन पिंडाल में वेठल सभई अहबाब अॼु कुछ समझण चाहियूं था। ये नियतूं ये इरादा खणी असीं इन पिंडाल में जमा थिया आहियूं त खिताब ॿुधंदासीं समझण जी कोशिश कंदासीं इंशाअल्लाह उन ते ज़रूर अमल भी कंदासीं। खजी जे थुड़ जो हिकिड़ो तज़किरो मस्जिद नबवी में मौजूद आ। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते टेक दई जुमे जो खुतबो पढ़ाइन था। का सहाबिया या अल्लाह जा नबी मुझो पुट वाढो आ मां चाहया थी तवां लाइ मिंबर तैयार करियो ता मिंबर ते बीही जुमे जो खुतबो दियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था वहां के इजाजत आ। मिंबर ठयो मस्जिद नबवी में रखियो वियो। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेरे नी पांजा कदम मुबारक उन्हें मिंबर ते रखन था। पर बीहण जी देर हुई पैर मुबारक उन्हें मिंबर जे मथा रखण जी देर हुई। साहबा किराम फरमाइन था असां ॿुधो तो मस्जिद मां रोअण जो आवाज अचे वियो। पर रोअण जो आवाज पूरी मस्जिद में गूंजी रहियो आ। के इंसान जा सुडका भी कोनन के मानू जी बेज़ाहिर का अख आली कोने के बशर जे रोअण जो आवाज ब अतराफ मां कोन पियो अचे।
अज रोए पियो तो केर रोए पियो, सदका वधंदा वञनि था, रोअण जो आवाज तेज थींदो वञे थो। साहबा फरमाइनि था का सौतिल इशार, जिए त कंहिं ॾाची जो बच्चो उन खां गुम थी वियो हुजे ऐं पंहिंजे बच्चे के तलाश कंदे कंदे दुख में दाहूं करे रही हुजे। इन कैफियत में असां खे मस्जिद मां आवाज अचण लॻो। सभिनी ॿुधो थे, इहो आवाज कंहिं इंसान जो आवाज कोन हो। उन ॾिहाड़े खजी जो थोड़ो मोहम्मद जी जुदाई में रोई रहियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हिकिड़ो खजी जो थोड़ा जंहिं ते रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक ॾेई खुतबो इरशाद कनि था। अल्लाह जे नबी जी जुदाई में एतिरो रुनो आ, मां वहां पिंडाल में वेठल सभिनी अहबाब खां पुछां थो तेने खजी जे थोड़ा छा सेखारियो, आखिर छा सम्झ में आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खजी जे थोड़ा जा सुरका ॿुधा। सहाबा किराम फरमाइनि था पाण मिंबर ता लथा, सोचे ना थोड़ा भला सुरकनि जो आवाज आयो त छा थियो, सोचे ना भला रोइण जो आवाज आयो त कहिड़ो फर्क थो पए, कोई इंसान त कोन्हे। खजी जो थोड़ा है, न उन वटि अकुल है, न उन वटि रूह है, को फर्क नथो पए। लेकिन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर तां लथा, खजी जे थोड़ ॾांहुं अॻिते वधिया। साहबा किराम फरमाइनि था असां पंहिंजे निगाहूं सां ॾिठो त मोहम्मद उन खजी जे थोड़ खे भाकुर पातो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे खामोश कराइण लॻा, चुप कराइण लॻा। फजअल या इन्नो अनीन सबिये, जीअं के मासूम नंढड़े ॿार के को वालिद को मेहरबान मथे ते हथ रखी खामोश कराए चुप कराईंदो आ। चुप थींदे थींदे उन मासूम जा के सुदका वरी भी निकिरी वेंदा आहिनि। बिल्कुल अहिड़े अंदाज सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे भाकुर पाइण खां पोइ खजी जे थोड़ मां वरी भी सुदकनि जो आवाज ईंदो रहियो, एसी ताईं त रोअण जो आवाज रुकिजी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हाणे इन खजी जे थुड़ खे इतां खयो वेंदो, इन खे साड़ियो कोन वेंदो, इहो ॿारणो कोन थींदो, किथे कंहिं चुल्ह ताईं इन जी मंज़िल न हूंदी। पर मो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे, इन खजी जे थुड़ खे कढो हितां ऐं किथे वञी दफनाए छॾियो। इहो थुड़ साड़ण जे लाइक़ बि कोन्हे। हिकु खजी जे थुड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी जो मोहब्बत कई त हसन बसरी रहमहुल्लाह हदीस जा रावी जॾहिं बि इहा हदीस बयान कंदा हुआ, पंहिंजे शागिर्दनि खे सभिनी खे मुखातिब थी हिकिड़ो कौल हिकिड़ी नसीहत कंदा हुआ। अॼु आऊं तालिब इल्म अवां सभिनी भाइरनि खे इहा नसीहत ॿुधाइण चाहियां थो। उहे फरमाईंदा हुआ या इबादल्लाह, या इबादल्लाह, ए अल्लाह जा बानो, हे खजी जो हिकिड़ो थुड़ हो जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई में रुनो हो। ए कलबे पढ़ण वारा मुसलमानो, ए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुसलमानो, ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, खजी जो थुड़ बि मोहम्मद जी जुदाई में जॾहिं रुनो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ते लाज़िम आहे त मोहम्मद जी मोहब्बत में रोंदा करियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो कॾहिं का घड़ी आई हुजे, को तन्हाई जो मौक़ो हुजे, मूं समेत सभिनी ॿारनि खां सवाल आहे, को तन्हाई जो मौक़ो हुजे, कॾहिं असांखे यादि आयो हुजे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महफ़िल में केर न हुजे, सन्नाटो हुजे, अकेलाई हुजे, असांखे पंहिंजे नबी जी यादि आई हुजे, असीं रुना हुजूं, कॾहिं थियो आहे? बल्कि कई त अल्लाह जे नबी साहब जा अहिड़ा उम्मती बि हूंदा, शायदि उन्हनि जो दिलियो एॾो पत्थर थी वियो, वो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा तज़किरा ॿुधी बि न रुना हूंदा, वो नबी ते दुरूद पढ़ी बि कोन रुना हूंदा, वो क़ुरान ॿुधी बि न रुना हूंदा, वो जन्नत ऐं जहन्नम जा तज़किरा ॿुधी बि न रुना हूंदा। मुसलमानो ॿुधाइण जो मक़सद इहो आहे, जंहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में खजी जो थोड़ो बि रुनो आहे,
ओ नबी अवां के मुखे केतिरो याद आ, मुस्कुराहटन में घणो याद आ, रोण में घणो याद आ, दोस्ती में केतिरो याद आ, जॾहिं कंहिंसां दुश्मनी थींदी आ तो उन में केतिरो याद आ, खुशी जो को मौक़ो असांजी जिंदगी में आयो आ, नबी दी सुन्नत केतिरी याद आ, गम जा मौक़ा के जिंदगी में आया हूंदा, इन्हनि दुखन में मोहम्मद जूं अदाऊं केतिरियूं याद आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चेहरे दी वजह कता कैफियत अंदाज केड़ा हुजन, मोहम्मद जूं अदाऊं केतिरियूं याद आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़बान जा बोल कोल ऐं अल्फाज कचहरी ऐं महफ़िल केड़ी हुजण खपे, असांखे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं केतिरियूं याद आहिनि। लॻे ईअं थो अवां पाण बि शायदि सभु गवाही ॾींदो, असां मोहम्मद जे अदाउनि खे शायदि जिंदगी मां कढे छॾियो आहे। नऊज़ुबिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं असां छा चवंदा आहियूं, साईं असांजी तहज़ीब 5000 साल क़ब्ल मसीहा, असांखे उन सां मोहब्बत आ, असांजे अकाबिर जा रुसूमात ऐं रस्मूं के मौजूद आहिनि, असांजे मुआशरे में सभु असांखे यादि आहिनि, असांखे उन्हनि रस्मनि सां मोहब्बत आ, असां हिकु मुहज़्ज़ब क़ौम आहियूं, असां हिकु गयूर क़ौम आहियूं, असांखे सभु तहज़ीबूं यादि आहिनि। मुसलमानो छा अव्हांखे मोहम्मद जी तहज़ीब यादि कोन्हे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रस्मूं ऐं रिवाज सभु यादि आहिनि, छा अव्हांखे मोहम्मद जूं अदाऊं यादि कोन्हनि? पहुचो हिन महफ़िल मां सबक पिरायो, इल्म हासिल करियो, नसीहत हासिल करियो, ये अल्फाज ये दलाइल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन पंहिंजे दिलनि ते अॼु नक्श करे वञो त वाकई कुझु ॿुधी आया असीं कुझु पिराए आया आहियूं, पंहिंजो पाण खे सम्झाइण चाहियूं था, पंहिंजी चार दीवारी में रहंदड़ हर फर्द खे सम्झाइण चाहियूं था, पाड़े वारनि खे, ॻोठ वारनि खे, इलाइक़े वारनि खे, हिन वसंदी ऐं शहर वारनि खे सम्झाइण चाहियूं था। कंहिंजो पैगाम आहे? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम। कंहिंजो पैगाम आहे? अहले बैत जो पैगाम। कंहिंजो पैगाम आहे? सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जो पैगाम ॿुधाइण चाहियूं था। मुसलमानो अचो, नबी जी ज़ात जी अज़मत आहे त नबी जे अहले बैत जी अज़मत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हस्ती जो मक़ाम आहे त पैगंबर जे घराणे जो बि मक़ाम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बोल कोल ऐं अल्फाज जो मक़ाम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अतराब में रहंदड़ मुंहिंजे नबी जा रिश्तेदार माइट ऐं अज़ीज़ जिन्हनि खे पाण अहले बैत जे लफ़्ज़ सां यादि कंदा आहियूं, उन्हनि जो बि मक़ाम आहे। केतिरो वॾो मक़ाम आहे? इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबानकुम रिसालल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह चाहे तो ए अहले बैत तव्हांजी तरफ़ जेके बि शयूं मंसूब थियनि, जेके बि ग़लति ॻाल्हियूं मंसूब थियनि, रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां अव्हांखे पाक करे छॾे। अहले बैत उन्हनि जी अज़मत आहे, उन्हनि जो मक़ाम आहे, उन्हनि जी हैसियत आहे। मुसलमानो सवाल इहो आहे त असां अहले बैत जी अज़मत खे केतिरो सम्झो आहे? निकाह खां पहिरियां, शादी खां पहिरियां ॻोठ जा चंद वॾड़ा पाण में गॾु थींदा आहिनि, फलाणे नौजवान जी शादी आहे, साईं छो गॾु थिया आहियो? सभई गॾिजी मशवरो कंदासीं त प्रोग्राम कीअं थियणु खपे, सभई गॾिजी मुशावरत कंदासीं निज़ाम कहिड़ो हुजे, सिस्टम कहिड़ो हुजे, साईं किथे असांजी गिला न थी वञे, किथे मेहमान अची वञनि, किथे खोट न पइजी वञे, असांजी ग़ीबत न थी वञे। महफ़िल ऐं कचहरी इन करे जमाई वई आहे, शादी ईअं धाम धूम सां कंदासीं त पूरे इलाइक़े में वाह वाह थी वञे। सभु कुझु यादि आहे, पंहिंजी अना बि यादि आहे, पंहिंजी वॾाई बि यादि आहे, पंहिंजो फ़ख्र बि यादि आहे, सभु रस्म ऐं रिवाज बि यादि आहिनि, ऐं असांजो ॿियनि सां मुक़ाबिलो बि आहे। फलाणे जी शादी थी हुई, उन खां वॾी असीं शादी कंदासीं, इहो बि सभु कुझु असांखे यादि आहे। महफ़िल में सभु कचहरी करण वारा मौजूद आहिनि। मुसलमानो तव्हांखे छा थी वियो? को कहतायो आहे या अकुल जवाब ॾेई चुका आहिनि या नऊज़ुबिल्लाह असां प्राइमरी लेवल खां वठी मिडल लेवल या इस्लामियात जेके किताब खे ज़िंदगी में टच ई कोन कयो आहे, या नऊज़ुबिल्लाह असां क़ुरान जो तर्जुमो पढ़ियो ई कोन्हे, या नऊज़ुबिल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को फरमान पढ़ियो ई कोन्हे। इन महफ़िल में 15, 20, 50 माण्हू हूंदा, इलाइक़े जा ॻोठ जा वॾा हूंदा। छा थी वियो इन महफ़िल खे? हिकिड़ो बि माण्हू
इहो जुमलो कोन थो ॻाल्हाए सही शादी ईअं थींदी जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई हुई। अॼु शादी ईअं थींदी जीअं अहले बैत जे शहज़ादनि हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी थी हुई। अॼु शादी ईअं थींदी जीअं अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो घोट थिया हुया। अॼु शादी ईअं थींदी जीअं अहले बैत जे जवाननि शादी कई हुई। अॼु शादी ईअं थींदी जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं हो। मुसलमानो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो को हिकिड़ो आवाज़ थो ॾे, को हिकिड़ो जुमलो थो ॾे, अवामा को जिंदा ज़मीर अहिड़ो बि थो ॾे, को जिंदा दिल अहिड़ो बि थो ॾे, हिन पूरी महफ़िल में ॻाल्हाईंदो ॾे साईं असीं अहले बैत सां मोहब्बत करण वारा आहियूं, असीं अहले बैत जा हुबदार आहियूं, असीं अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा हुबदार आहियूं, असीं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण वारा आहियूं। हे सिर्फ़ मुंहिंजो आवाज़ कोन्हे, हे पूरी उम्मत जो आवाज़ आहे, हे मुंहिंजे दिल ऐं ज़मीर जो आवाज़ कोन्हे, हे हर ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारे जो आवाज़ आहे। हे सिर्फ़ मुंहिंजी सदा ऐं मुंहिंजा सॾ कोन बल्कि हर अहले बैत जे हुबदार जो आवाज़ आहे। पर काश इनखे को सम्झण वारो हुजे, इन में को नसीहत हासिल करण वारो हुजे, इन में को सबक हासिल करण वारो हुजे। अॼु असांजे मुआशरे में केतिरियूं ॻाल्हियूं मौजूद आहिनि। खुदा कुरान जी ॻाल्हि करियो, फरमाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि करियो, को अहले बैत जो हवालो आणियो त हां दिल ऐं ज़मीर थधो थी पए। वाकई तव्हां का दलील जी ॻाल्हि कई आहे। महफ़िल में अची कुरान जो के चंद आयतूं असांखे पढ़ी ॿुधायो ताकि असांखे बि मालूम थिए त साईं असांजा बि के भाइर आहिनि जिन्हनि खे कुरान जो कुझु आयतूं यादि आहिनि। अफ़सोस थींदो आहे मुसलमानो, तॾहिं अफ़सोस थींदो आहे जॾहिं असांजो को बुज़ुर्ग माज़रत सां 60 साल 70 साल उमिरि जो माण्हू बि ईअं चवे त नऊज़ु बिल्लाह मूंखे मोहम्मद ते दुरूद पढ़ण कोन ईंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो असां जे नबी ते जान ॾियण जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन पैगंबर ते असांखे दुरूद पढ़ण बि न ईंदो आहे। ही ज़िंदगी असां किथे गुज़ारी आहे, ही ज़िंदगी जा कई साल असां किथे बसर कया आहिनि। अचो सिखो अहले बैत खां त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि जो मक़ाम कहिड़ो आहे ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिखो त अहले बैत जो मक़ाम कहिड़ो आहे। सही इब्न हिब्बान जा अल्फाज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिन काइनात जो को बि इंसान हूंदो ता क़यामत दस्तूर कानून ने असूल लियो आहे। क़यामत जे ॾिहाड़े ते ईंदड़ को बि इंसान हूंदो जेकॾहिं उन जे दिल में असां अहले बैत जी नफ़रत आहे, जेकॾहिं उन जे दिल में अहले बैत जे लाइ अदावत ऐं बुग़्ज़ आहे, जेकॾहिं उन जे दिल में अहले बैत जो एहतराम ऐं मोहब्बत बाक़ी कोन रहिया आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलानिया फरमाया थो, इल्ला अदखलहुल्लाहु नार, इन जुर्म जे करे, इन गुनाह जे करे, अहले बैत सां बुग़्ज़ ऐं नफ़रत जे करे रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे ज़रूर जहन्नम में दाख़िल कंदो। मुसलमानो सोचो, मोहब्बत सिर्फ ज़बानी कोन हूंदी आहे, किरदार सां बि साबित कबो आहे त मोहब्बत छा आहे। मोहब्बत सिर्फ अल्फाज़ ऐं ज़बान जी चोटी ताईं न हूंदी आहे, पंहिंजे अफ़आल पंहिंजे रिवाजनि ऐं अंदाज़नि सां बि साबित कबो आहे त अहले बैत सां मोहब्बत छा थींदी आहे। मुसलमानो अचो इन्हनि अज़ीम इंसाननि सां मोहब्बत करियो, एॾी मोहब्बत करियो, एॾी मोहब्बत करियो, एॾी मोहब्बत करियो तेरे मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अज़मत ऐं मक़ाम छा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, अली तो हुआ जंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था आऊं मौला आहियां, उन जो अली बि मौला आहे। मक़सद इहो आहे जंहिंजो आऊं दोस्त सां उन जो अली बि दोस्त आहे। मक़सद इहो आहे जेको मूंसां मोहब्बत थो करे उन खे खपे अली सां मोहब्बत करे, जेको अली सां मोहब्बत करे थो उन खे घुर्जे त वो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करे। अञा ॿियनि लफ़्ज़नि में सम्झो, जेको अली सां मोहब्बत नथो करे उहो मोहम्मद सां मोहब्बत नथो करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं जेको पैगंबर सां मोहब्बत नथो करे उहो अली सां मोहब्बत नथो करे। इहा हदीस सम्झाए थी अली जी मोहब्बत ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ॿई गॾियल शयूं आहिनि। मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, जंहिंजो आऊं मौला आहियां उन जो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बि मौला आहे। मुसलमानो ईअं अहले बैत सां मोहब्बत करियो जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झायो आहे। पाण फरमाइनि था, सुभाणे ख़ैबर जी फतह जो झंडो उन खे मिलंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे ऐं मोहम्मद बि मोहब्बत कंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो ये सदा
तिलावत, एतकाफ, ताज्जुद, रोजा, ज़कात, सदकात, खैरात सब अदा कयासीं। कंहिंखे का गारंटी कोन्हे छा रब मूंसां मोहब्बत करे बि थो या नथो करे। अवामा मोमा कंहिंखे का ख़बर कोन्हे, कंहिं वटि का बि ज़मानत कोन्हे अल्लाह सां राज़ी बाहे या कोन्हे, कंहिं वटि का ज़मानत कोन्हे अल्लाह रब्बुल आलमीन या माल क़बूल कया बि हूंदा या असांजी कंहिं कोताही जे करे रद्द थी विया हूंदा। लेकिन अली रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम ॾिसो, पाण फरमाइनि था झंडो उन इंसान खे मिलंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मोहब्बत कनि था। इहो झंडो कंहिंजे हथ में आयो? फातिह खैबर अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ में आयो। अनल्लज़ी समतनी उम्मे हैदरा, जे खैबर में हे ऐलान कया हुआ त आऊं तो आहियां जंहिंजो नालो उन जी अम्मा हैदरे करार रखियो आहे, जंहिंजो नालो उन जी अम्मड़ शेर रखियो आहे, शींहं रखियो आहे, जंहिंखे रब्बुल आलमीन जी तरफ़ां इंसानियत जी तरफ़ां वालिदैन जी तरफ़ां एॾा अज़ीम लक़ब मिलिया हा। उहो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला मुसलमानो हिन महफ़िल में हिकु ॿियो पैगाम बि खणी अचो। अली रज़ी अल्लाह ताला असांखे सबक़ कहिड़ा ॾिना आहिनि मिसाल सां सम्झाइण चाहियां थो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, अरमान जी ॻाल्हि इहा आहे, उन माण्हू खे को हक़ कोन्हे जेको नशे में धुतो ॾे ऐं अली जो नालो वठे रज़ी अल्लाह ताला। इहो अवां ॾे मुंहिंजे महबूब अली मुर्तज़ा जी गुस्ताखी आहे। उनखे को हक़ कोन्हे जेको शराब जी कैफ़ियत में हुजे ऐं अहले बैत जे कंहिं फर्द जो नालो वठे। इहा अली मुर्तज़ा ऐं अहले बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जी गुस्ताखी आहे। मुसलमानो अहले बैत जो अदब आहे, अहले बैत जो एहतराम आहे। उन्हनि जी ज़िंदगी मां सबक़ पिरायो, उन्हनि जी ज़िंदगी मां नसीहतूं हासिल करियो। कीअं नसीहतूं मिलंदियूं, सबक़ कीअं मिलंदा? अचो निमाज़ खां इब्तिदा कयूं था। सवाल इहो आहे रुकू खां पोइ के माण्हू पहिरियां बि हथ खणनि था, बाद में बि खणनि था। हिकु पासे ॿी उम्मत आहे जेका इन रफ़ुल यदैन हथ खणण जी क़ाइल कोन्हे। के चवनि था साईं नऊज़ु बिल्लाह इहा त घोड़े जी पुछ वांगुरु अदा आहे। के चवण वारा चवनि था साईं पहिरियां हुयो बाद में ख़तम थी वियो। कंहिं इहो जवाबु सिखियो आहे साईं कच्छनि में के बुत खणी ईंदा हुआ, किराइण मक़सूद हुयो, पहिरियां हुयो बाद में ख़तम थी वियो। के चवंदा साईं इहा सुन्नत ज़रूर हुई पर बाद में मनसूख थी वियो। नऊज़ु बिल्लाह केरु एतिरा किरियल जुमला इस्तेमाल कनि था त नऊज़ु बिल्लाह तव्हां मखियूं उॾारियो था। अचो अहले बैत खां पुछूं था, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अदाउनि खां मालूम करियूं था, कुतुबे अहादीस खे पढ़ूं था। सुनन अबी दाऊद ऐं हदीस जा ॿिया किताब। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निमाज़ कीअं हुई? जॾहिं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निमाज़ जो मुतालियो कंदासीं, अली रज़ी अल्लाह ताला रुकू खां पहिरियां बि रफ़ुल यदैन कंदा हुआ, बाद में बि रफ़ुल यदैन कंदा हुआ। मुसलमानो सोचो इहा निमाज़ कंहिं वटि आहे, इहा अदाऊं कंहिं वटि आहिनि? अली रज़ी अल्लाह अन्हु जो पैगाम कंहिं वटि आहे? अहले बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जो पैगाम कंहिं वटि आहे? खुदा रा कुझु परख त करियो, कुझु तहक़ीक़ त करियो, कुझु अॻिते त वधो। असां हथ ते रखियो आहे, मौलवी साहब खे मज़हब जो असां ठीको ॾेई छॾियो आहे। ज़िंदगी गुज़रे जीअं चाहे गुज़रे, मौलवी साहब जी मर्ज़ी आहे, जेॾां चाहे असांखे वठी वञे। असां त साईं नाबीननि जा मिसाल आहियूं, जीअं चाहे बयान करे। अल्लाह ज़मानो अहिड़ा नाबीना न थियो। अचो तहक़ीक़ जे मैदान में अचो, ॿुधो, यादि करियो, हिफ़्ज़ करियो, सवाल जी आदत पंहिंजी ज़िंदगी में आणियो। सवाल खां बाद दलील जो मुतालबो करियो, कुतुब हदीस पढ़ो, कुरान के तर्जमे सां पढ़ो। अहले बैत जी निमाज़ कीअं आहे, अॼु कंहिं वटि मौजूद आहे, कहिड़े गिरोह वटि मौजूद आहे? अचो कुझु परख त करियो, कुझु एहतसाब त करियो। असांजा केतिरा ॿाहिरि आहिनि जेके अहले बैत सां मोहब्बत कनि था। ज़रूर मोहब्बत करणु खपे, पर ॿिए सहाबा जे हवाले सां वॾा नाज़ेबा अल्फाज़ ॻाल्हाइनि था। मुसलमानो ही असांजी सिंध आहे। आए ॾींहुं असीं ॿुधूं था पंहिंजे सिंधी वाइरनि खां नऊज़ु बिल्लाह अॼु फलाणे सहाबी जी गुस्ताखी थी आहे, अॼु कंहिं मर्द गुस्ताखी कई आहे कंहिं सहाबी जी, अॼु मीडिया ते वेही स्क्रीन ते साम्हूं अची कंहिं औरत सहाबा किराम जी गुस्ताखी कई आहे। मुसलमानो असीं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। तव्हां पढ़ियल बि न हुजो, खुदा रा हिकु गवाही त तव्हां ज़रूर ॾींदव। क़ुरान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे ॿुधायो, इहो लिखी तहरीर करे जमा कंहिं कयो आहे?
मोहम्मद जे सहाबा कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नऊज़ बिल्लाह जेकॾहिं उन्हनि जी ज़ात में शक है तो पोइ क़ुरान जे बारे में छा ख्याल आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस सिर्फ बयान कयो हुयो, अहादीस अॻिते कंहिं पहुचायो आहिनि? सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन पहुचायो आहिनि। जेकॾहिं सहाबा जी ज़ात में शक आहे पोइ मोहम्मद जे फरामीन ऐं अहादीस जे बारे में अवां जो छा ख्याल आहे? मुसलमानो, उन खां बाद अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला सहाबा सां केतिरी मोहब्बत कंदा। अचो अॼु इहो बि ॿुधी वेठो। को चवण वारो चवंदो हो साईं तलहा ऐं ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां इख्तिलाफ़ हो, जंग जमल उन्हनि जे ख़िलाफ़ थी हुई। हवाला भी तव्हां ॿुधा हूंदा। कंहिं इंटरनेशनल लेवल जे लेक्चरर हुजण जा दावा करे भी इहे लफ़्ज़ बयान कया हूंदा। साईं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां त जंग करण वारा हुया, पोइ उन्हनि जो छा थींदो? मुसलमानो, मुंहिंजा जुमला यादि करियो। अली जो फ़ैसिलो छा आहे? रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, आऊं तलहा ज़ुबैर, याद रखो तलहा ऐं ज़ुबैर रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन उहे हुया अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं जेके जंग जमल में शरीक हुया। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़ैसिलो इहो आहे, पाण फरमाइनि था, आऊं तलहा ऐं ज़ुबैर अहिड़ा इंसान आहियूं जिन्हनि जे बारे में रब्बुल आलमीन फरमायो आहे, वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन इख़्वानन अला सुररिन मुतक़ाबिलीन। फरमाइनि था, आऊं बि हूंदुसि, तलहा भी हूंदो, ज़ुबैर भी हूंदा, रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, असां सभई हूंदासीं ऐं जन्नत जे तख़्तनि ते वेठल हूंदासीं। आहे का नाराज़गी? आहे को इख्तिलाफ़? मुसलमानो, आहे का नफ़रत जी ॻाल्हि? आहिनि का के बुग़्ज़ जा जुमला? इहे इख्तिलाफ़ात त असीं बयान कया आहिनि। सहाबा जी मोहब्बत छा थींदी आहे? केरु अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सिखी वठे, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे साम्हूं ईंदे ॾिसनि था। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾेई रहिया आहिनि, साम्हूं ॾिसी करे फरमाइनि था, क़ुरान जी आयत आहे, इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबादून। अली रज़ी अल्लाह ताला सहाबा जी महफ़िल में दौरान खुतबा ऐलानिया या गवाही ॾियनि था, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु तो हुआ जिन्हनि जे बारे में रब्बुल आलमीन ने ऐलान कयो आहे, इहे इंसान हमेशह जे लाइ जहन्नम खां परे हूंदा, इहे इंसान त जन्नत जा मुस्तहिक हूंदा। सहाबा जो अदब कीअं कबो आहे? सहाबा जो एहतराम कीअं कबो आहे? केरु अहले बैत खां सिखे, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अदाउनि मां सिखे सहाबा सां मोहब्बत कीअं कबी आहे। सही बुखारी जा जुमला। हिते त वॾो फ़ैसिलो थियो, हिते त वॾो इख्तिलाफ़ हल थियो। मोहम्मद इब्नुल हनफिया अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पुट पुछनि था, बाबा मोहम्मद खां बाद हिन उम्मत में अफ़ज़लियत जो नंबर कंहिंजो आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद मक़ाम कंहिंजो आहे? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद अज़मत कंहिंजी आहे? पाण फरमाइनि था, पुट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद अबू बकर जी फज़ीलत आहे। पुट पुछण लॻो, बाबा उन्हनि खां बाद पोइ कंहिंजी फज़ीलत आहे? फरमाइनि था, सुमा उमर, उन खां पोइ उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फज़ीलत आहे। साहिल जे सवाल जो अंदाज़ बदिलजी वियो। हाणे पुछण लॻा, बाबा पाणी रज़ी अल्लाह ताला उन्हनि जी नज़रुनि में सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो मक़ाम छा आहे? इन हवाले सां सही बुखारी जी हदीस असीं ज़िक्र करे रहियासीं। उन्हनि जा पुट मोहम्मद इब्नुल हनफिया पुछनि था, अल्लाह जे नबी खां बाद कंहिंजो मक़ाम आहे? पाण फरमायो, अबू बकर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ त अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम आहे। पुछम, बाबा उन खां पोइ कंहिंजो मक़ाम आहे? चयो, सुमा उमर, उन खां पोइ त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़ाम आहे। चवण लॻा, अवां जो मक़ाम, अवां जी इज़्ज़त, तव्हां जी हैसियत, इन जे बारे में भला अवां छा था चओ? मक़ाम त रब्बुल आलमीन वॾा था फरमाया, पर बे पासे आजी ऐं निवड़त दिल में एतिरी हुई। चवण लॻा, अना रजुलुम मिनल मुस्लिमीन, जेकॾहिं मुंहिंजे बारे में सवाल करियो था त आउं आम मुसलमाननि मां हिकिड़ो मुसलमान आहियां। यकीनन इहा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तमामु वॾी आजी ऐं इनकिसारी हुई, न त अल्लाह ताला त उन्हनि खे तमामु वॾा मक़ाम अता फरमाया।
वरी रिफ़ात वरी हैसियत अता फरमाई हुई। अहले बैत जी अज़मत के समझण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन के जेकॾहिं पढ़ूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ए हुदैफा रज़ी अल्लाहु ताला हींअर मूं वटि हिकिड़ो फ़रिश्तो आयो आहे, लम यंज़िल अलल अर्ज़ि क़त्तु, अॼु खां पहिरियां कॾहिं ज़मीन ते नाज़िल कोन थियो हो। अॼु रब्बुल आलमीन खां इजाज़त वठी आयो आहे। इजाज़त कहिड़ी वठी आयो आहे? लियुसल्लिम अलैया, त जीअं अॼु मूं मुहम्मद के सलाम चए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वयुबश्शिरनी, ऐं अॼु मूंखे ख़ुशख़बरी ॿुधाए, बिशारत ॿुधाए त अन्नल हसना वल हुसैना सय्यदा शबाब अहलिल जन्ना, त हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। जन्नत बि मिले ऐं जन्नत जी सरदारी बि मिले। यकीनन इहो अहले बैत जे शहज़ादनि जो मक़ाम आहे। अली रज़ी अल्लाहु ताला जे ॿिन्ही पुटड़नि जो मक़ाम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन्हनि शहज़ादनि सां एॾी मोहब्बत आहे। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि, पंहिंजे कमकार सां मसरूफ़ हुया, वॾी ख़ामोशी सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अली रज़ी अल्लाहु ताला जे घर पहुचनि था, पुछनि था मुंहिंजो हसन किथे आहे, वरी पुछनि था मुंहिंजो हसन किथे आहे। नंढड़ा मासूम हसन नाना साईं जो प्यार भरो जीअं आवाज़ ऐं सॾ ॿुधनि था, पंहिंजो रांद रूंद छॾे डुड़ंदा अचनि था ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पाइनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चुमी ॾियनि था। कॾहिं दुनिया वारनि इहे बि मंज़र ॾिठा। बर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, मां ॾिसां थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची रहिया आहिनि, पर ख़ाली कोन पिया अचनि। मूंखे नज़र आयो त हसन रज़ी अल्लाहु ताला अन्हु उन्हनि जे कुल्हे ते वेठा आहिनि ऐं रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जुमला चई रहिया आहिनि, अल्लाह मूंखे इन हसन सां मोहब्बत आहे, तूं बि इन नंढड़े हसन रज़ी अल्लाहु ताला सां मोहब्बत कर। मोहब्बत जा ये अजीब जज्बात था जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया वारनि खे त ज़रूर ॿुधाया, पर अर्श जे रब खे डायरेक्ट ॿुधाया। चवण लॻा, ए अल्लाह मूंखे इन हसन सां मोहब्बत आहे, तूं बि इन सां हसन रज़ी अल्लाहु ताला सां मोहब्बत कर। हुसैन रज़ी अल्लाहु ताला सां मोहब्बत जो मंज़र सुनन इब्न माजा जा अल्फाज़, मदीने जे घटियनि मां रसूलुल्लाह सां वञी रहिया आहिनि। मदीने जा नंढड़ा मासूम ॿारड़ा पाण में रांद रूंद में मसरूफ़ आहिनि। रसूलुल्लाह सां उन्हनि खे ॾिसनि था, पर उन्हनि नंढड़नि में जन्नत जो शहज़ादो हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा जे मजमे मां अलॻि थियनि था, इन नंढड़नि मासूम ॿारनि ॾांहुं मुतवजे थियनि था। हसन रज़ी अल्लाहु ताला अन्हु बि ॾिसी वरितो त मुंहिंजा नाना हींअर मूं ॾांहुं अची रहिया आहिनि। अजीब इहो मंज़र हो। खुशनसीब हुआ जिन्हनि ये मोहब्बत भरिया मंज़र ॾिठा हुया। वॾे अज़मत वारा उहे इंसान हुया जिन्हनि इहे मक़ाम ऐं मंज़िलूं पंहिंजी ज़िंदगी में अल्लाह ताला उन्हनि खे नसीब फरमायो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते वधनि था। हुसैन रज़ी अल्लाहु ताला जी जीअं नज़र पए थी त नाना साईं त मूं ॾांहुं अची रहिया आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा हथ मुबारक उन्हनि खे पकड़ण जे लाइ अॻिते वधाइनि था। फजाअल गुलाम यफिरु हा हुना व हा हुना। अल्लाहु अकबर, इहो केॾो सादत वारो मंज़र हूंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे पकड़ण जी कोशिश कनि पिया ऐं हुसैन रज़ी अल्लाहु ताला कॾहिं हिन तरफ़ डोड़नि था, कॾहिं हुन तरफ़ डोड़नि था। डोड़ी बि रहिया आहिनि, टहक बि ॾेई रहिया आहिनि, खिली बि रहिया आहिनि, मुस्कुराए रहिया आहिनि। हाणे हुननि खे पंहिंजी रांदि विसरी चुकी आहे। हू त हाणे पंहिंजे नाना साईं काइनात जे सरदार सां रांदि खेॾे रहिया आहिनि। कॾहिं हुन तरफ़ डोड़नि था, कंहिं महिल हुन तरफ़ डोड़नि था। वन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युज़ाहिकु, ये टहक बि मोहम्मद खे पसंदि आया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु खिली रहिया आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे खिलाए रहिया आहिनि। इन कैफ़ियत में नाना साईं पंहिंजे ॾोहिटे खे पकड़े वरितो आहे। पकड़ण खां पोइ भाकुर पातो आहे। हिकु हथु हुननि जे चेहरे ते रखनि था, ॿियो हथु हुन जे मथे ते रखनि था। सुम्मा कब्बाला, पोइ उन खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे चुमी ॾियनि था ऐं चुमी ॾियण खां बाद हिकिड़ो ऐलान कनि था, हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। ए ॾिसण वारा, तव्हां सभु ॿुधी वठो त हुसैन जो ताल्लुक मूं मोहम्मद सां आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताल्लुक हुसैन सां आहे। अहब्बल्लाहु
मन अहब्बा हुसैना अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना। अल्लाह दुनिया दे हर उन इंसान से मोहब्बत करे जे इंसान के दिल में हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत है। मुसलमानों अवा सभई चो अल्हम्दुलिल्लाह असा दे दिल में हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत है। इन्हें मोहब्बत में मोहब्बत जी ने दावा में मोहब्बत जी ने इज़हार में रब्बुल आलमीन अवा के मुखे सच्चो सच्चो एतरो ठाए वरी ने मोहब्बत जो जवाब मिली पे अहब्बल्लाहु मन अहब्बा हुसैना। अल्लाह उन्हें इंसान से मोहब्बत करे जे इंसान के दिल में हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत है। वो हुसैन सिब्तुम मिनल अस्वात हुसैन त खानदानन मा एकड़ो खानदान ना हुसैन रजी अल्लाह ताला उम्मतुन मा एकड़ी उम्मत है। ए शहजादा हुआ कायनात जा अजीम शहजादा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलड़ा महबूब मोहम्मद जी खुशबू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के वणंदड़ गुल रसूलुल्लाह समझा है प्यारा। एतरी तो मोहब्बत हुई तो मोहब्बत जा जज्बात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात के तस्करा करे बुधाया। मुसलमानों जेके वड़ा अजीम लीडर हुंदा उन्हनि जा सबक वड़ा अजीम हुंदा। असां चऊं था अज खबरूं ॿुधी आयो आहे फलाणे सियासतदान त ही गाल कई आहे फलाणे ही गाल कई आहे मुंहिंजे लीडर ही गाल कई आहे मुंहिंजे मुखालिफ ही गाल कई आहे। एले बैत जड़ो लीडर केर थी सके तो अली मुर्तजा रजी अल्लाह ताला जड़ो लीडर भला केर थी सके तो हसन हुसैन रजी अल्लाह ताला नुमा दे कौल ए बोल जड़ा केना कौल थी सकन था पो अल्लाह जबान ओए छो विसारिया तो नबी जा उम्मतियो पो ओए छो विसारिया तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अहले बैत ए घराने से मोहब्बत करण वारो पो ओए तस्करा अवाए मोछो विसारिया। जेकॾहिं आऊं सवाल करियां हिन पंडाल में वेठल सभिनी भाइरनि खां भला अकीको कीअं थींदो आहे अहले बैत जे शहजादन जो अकीको कीअं थियो हो हसन जो अकीको करण वारा हा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला कीअं थियो हो हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अकीको जंहिंखे पाण पंहिंजे सादे लफ़्ज़नि में छठी चवंदा आहियूं भला इहो अकीको कीअं थियो हुयो केर जवाब ॾींदो। सुन्नत साहिब अदाऊं कहिड़ियूं आहिनि सुनन नसाई किताबुल अकीका बाबु कम युअक्कु अनिल जारिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन्नी शहजादनि जो अकीको कनि था ऐं बिन्नी जो अकीको ईअं थियो बिन्नी जे अकीके में पाण ॿ घेटा ज़िबा कनि था ऐं इलाइक़े वारनि में पाड़े वारनि में पाण उन्हनि जो गोश्त तक़सीम करे विराए छॾनि था। अल्लाह जवानो रब ख़ुशी छा ॾिनई असां अल्लाह जे कानून जा दुश्मन बणिजी वियासीं जंहिं रब औलाद अता कई असां उन रब्बुल आलमीन जे कानून जा मुखालिफ बणिजी वियासीं। ही कहिड़े सौदेबाज़ी आहे ही भला कहिड़ी तिजारत आहे। मुसलमानो अचो अहले बैत सां मोहब्बत करियो था त अहले बैत जूं अदाऊं बि सिखी वठो। अॼु आऊं बि चवां थो अवां बि चओ था बल्कि वॾे तकब्बुर सां चवण वारा इहे जुमला चवनि था साईं मां त हुन खां नाराज़ आहियां हुन सां ठा तुर ई थींदो असीं झुकण वारा त न आहियूं पलांद के पुराना थींदा आहिनि छा असां कुझु बि कंदासीं जॾहिं बि ताक़त मिली असीं इंतकाम वठंदासीं माफ़ी ॾा बोल कोल त असां सिखिया ई कोन हूंदा नऊज़ बिल्लाह असीं सम्झूं था शायदि माफ़ करण में को इंसान घटि थी वेंदो आहे। सिखो अहले बैत खां सुलह कीअं कबी आहे सिखो अहले बैत जे शहज़ादनि खां माफ़ कीअं कबो आहे सिखो हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इख्तिलाफ़ात खे कीअं विसारे छॾिबो आहे सिखो हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां त कई सालनि खां बाद कैसा सुलह करनी हुजे त कीअं कबी आहे हिकु आम ऐलान कनि था अॼु आऊं पंहिंजे नाना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन हदीस से अमल करियां थो जो पाण फरमायो हुन इन इब्नी हाज़ा सय्यदुन लअल्लल्लाहु अन युस्लिह बैन ताइफतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन। पाण फरमाइनि था अॼु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे सचो करणु चाहियां थो त पाण फरमायो हुन मुंहिंजो शहज़ादो हसन मुंहिंजो पुट हसन मुंहिंजो पुट हसन रज़ी अल्लाह ताला मोहब्बत हुई हालांकि ॾोटा हुया पर मोहब्बत में पुट चवनि पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो ही ॾोटो अन क़रीब उम्मत जे ॿिनि वॾनि गिरोहनि में सुलह कराईंदो। अॼु हसन का इख्तिलाफ जी ॻाल्हि कोन कंदो का नाराज़गी जी ॻाल्हि कोन कंदो का मुश्किल शर्त कोन रखंदो वॾो वॾो मुंहिंजो ऐलान न हसन रज़ी अल्लाह ताला अॼु सुलह जो ऐलान करे छॾियो आहे। हिन पंडाल मां सबक सिखी वठो जंहिंखां नाराज़ आहियो अॼु असीं सुलह जो ऐलान कंदासीं। दुनिया ताना ॾे साईं घटि थी वेंदो असांखे क़बूल आहे दुनिया मेणा ॾे साईं तव्हांखे माण्हू बुज़दिल चवंदा असांखे क़बूल आहे दुनिया भले मेणा ॾे साईं कमज़ोर थी वेंदो माण्हू तव्हांखे छा चवंदा चवण वारनि खे
चवण ॾियो असां दुनिया वारनि खे राज़ी नथा करण चाहियूं असां चाहियूं था रब राज़ी थी पए त काफ़ी आहे असां दुनिया वारनि जी खुशनुदी नथा ॾिसण चाहियूं असीं चाहियूं था रब जी मोहब्बत मिली पए त असांजे लाइ काफ़ी आहे इहे अहले बैत जो अदाऊं पर असांखे छा थी वियो हिकु सफ़ में बीहूं था हिकु इमाम जे पुठियां बीहूं था हिकु ॻोठ जा आहियूं हिकु इलाइक़े जा आहियूं कॾहिं कॾहिं मौक़ो मिलंदो आहे न चाहींदे पेर पेर सां मिलाए बीहूं था पर नफ़रत गिलाऊं आहिनि ग़ीबतूं आहिनि हिक ॿिए सां शिकायतूं आहिनि मुस्लमानो अहले बैत खां सिखो नफ़रतुनि खे कीअं मिटाइबो आहे अहले बैत खां सिखो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि मुताबिक़ ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे हैसियत कीअं निभी आहे अचो हिकिड़ो ॿियो सबक़ आहे फ़ैसिलो करियूं था सही राय अवां जी हूंदी मुंहिंजी हूंदी के मौलाना का के कोल अवां बि ॿुधायूं था असां बि ॿुधायूं था इख़्तिलाफ़ थी पियो आहे सही ही ॻाल्हि सही आहे या ही ॻाल्हि सही आहे हाणे कंहिंजी ॻाल्हि वठणु खपे हिकु इख़्तिलाफ़ उहो बि हो जेको अली रज़ी अल्लाह ताला ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला ॿिन्ही जे विच में थियो आहे हज जे कंहिं मसइले ते इख़्तिलाफ़ आहे हल थिए त कीअं थिए अली जी ॻाल्हि खे वठिजे रज़ी अल्लाह ताला तॾहिं बि वॾी अहम ॻाल्हि आहे वठणु खपे उस्मान रज़ी अल्लाह ताला जे कौल ऐं फ़ैसिले खे वठिजे तॾहिं वॾो अहम मक़ाम आहे वठणु घुरिजे पर यादि रखो इन्हनि ॿिन्ही हसियुनि खां का वॾी हसी आहे इन्हनि ॿिन्ही मक़ामनि खां को वॾो मक़ाम आहे इन्हनि ॿिन्ही फज़ीलतुनि खां का वॾी फज़ीलत अञा बि मौजूदु आहे इन्हनि वॾनि लीडरनि खां को वॾो लीडर अञा बि मौजूदु आहे उहो केरु आहे अली रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था उस्मान तव्हांजी ॻाल्हि पंहिंजी राय ते मुंहिंजो अक़ीदो आहे पिंडाल में वेहण वारो अवां बि चओ असांजो अक़ीदो आहे ऐं तालिब इल्म चवां थो इहो ई मुंहिंजो अक़ीदो आहे फरमाइनि था मां कुंतु लिहाज़ा सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि कौले आदिन उस्मान रज़ी अल्लाह ताला अवांजी खिलाफत पंहिंजी जाइ ते सल्तनत पंहिंजी जॻह ते तव्हांजो हुकुम पंहिंजी जाइ ते एहतराम पंहिंजी जाइ ते पर अली जो मनहज आहे अहले बैत जो मनहज आहे अहले बैत जो अक़ीदो आहे अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला दुनिया जे के इंसान जे करे कॾहिं मोहम्मद जी सुन्नत कोन छॾींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह ताला दुनिया जे के इंसान जे करे कॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत कोन छॾींदो मुस्लमानो सोचो छा अवांजो ऐं मुंहिंजो इहो ई अक़ीदो आहे अॼु फ़ैसिलो थियणु खपे छा वाक़ई असीं अहले बैत जे अदाउनि सां सचा आहियूं छा वाक़ई अहले बैत जा नज़रियात असांजी ज़िंदगी में मौजूदु आहिनि छा अहले बैत जो मनहज ऐं अक़ीदो असांजी ज़िंदगी में मौजूदु आहे हिकु ॿियो हवालो ॿुधंदा हलो सही मुस्लिम किताबुल जनाइज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमान के बयान के अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला पाण फरमाइनि था अला अबासुका मा बासनी बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए अबुल हयात छा उन मिशन ते वाके न मोकलिया उन पैगाम ते वाके न मोकलिया जे कम ऐं मिशन ते मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकलियो केड़ो मिशन है ए अली रज़ी अल्लाह ताला ला तदा सूरतन इल्ला तमस्सा का तस्वीर ॾिसो का मूर्ति ॾिसो को बुत ॾिसो इबादत जे लाइ ठहियल का बि तस्वीर ॾिसो उन खे मिटाए छॾियो उन खे मसक करे छॾियो उन खे ख़त्म करे छॾियो वला कब्रन मुशरिफन इल्ला सुवैता का बि कब्र बुलंद ॾिसो उन ते इमारत ठहियल ॾिसो उन ते तामीर अॾियल ॾिसो का अदावत ठहियल ॾिसो इल्ला सुवैता वो मोहम्मद जो हुकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ी अल्लाह अन्हु अवां जो मिशन आहे ऐं अली पंहिंजे शागिर्द अबुल हयात खे चवनि पिया इहो तव्हांजो मिशन आहे उन कब्र खे मिटाए मसक करे ज़मीन जे बराबर करे छॾियो मुसलमानो इहो पैगाम कंहिं वटां इहो मैसेज कंहिं वटां कब्रनि वारनि जो एहतराम कब्र जो एहतराम बराबर इस्लाम सेखारियो आहे औलिया अल्लाह सां मोहब्बत बराबर इस्लाम सेखारी आहे सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह ताला फरमायो मन आदा ली वलियन फक़द आज़नतहु बिल हर्ब रब्बुल आलमीन फरमायो जेको मुंहिंजे वली मुंहिंजे दोस्त सां दुश्मनी रखंदो आहे ऐं रब्बुल आलमीन उन सां जंग जो ऐलान करियां थो इहा अल्लाह जे वली जी हैसियत आहे रब्बुल आलमीन जे औलिया अल्लाह जो मक़ाम आहे ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि खे खौफ हूंदो न उहे गमज़दा थींदा पर मुसलमानो यादि रखो इन जो मक़सद इहो कतन कोन्हे इन जो मतिलबु इहो कतन कोन्हे
तो उन्हनि कबर जे मथां का अदावत कई वञे, उन्हनि कबर जे मथां का तामीर ठाही वञे, उन्हनि कबर जे मथां तामीर करे के कुबा ॾाया वञनि। मुसलमानो सिखो अहले बैत जो अकीदो, सिखो अहले बैत जो मनहज, सिखो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मिशन कहिड़ो आहे, असां केतिरो पिरायो आहे। मुसलमानो असां केतिरियूं नसीहतूं हासिल कयूं आहिनि। अॼु यादि रखो हे दर्स विसारण जे लाइ कोन हूंदा आहिनि, हे सबक विसारण जे लाइ कोन हूंदा आहिनि। सहाबा सां मोहब्बत कीअं थींदी आहे, अक़ीदत तौहीद छा हूंदो आहे, निमाज़ कीअं पढ़बी आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि सां मोहब्बत कीअं कबी आहे, सहाबा किराम सां मोहब्बत कीअं कबी आहे। अचो अहले बैत जा के शहजादा हुया, अहले बैत जा के मुहद्दिस हुया, अहले बैत में के माण्हू हुया जेके हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यादि करण वारा हुया। अहले बैत जा हिकिड़ा मुहद्दिस, अहले बैत जा हदीस जा हिकिड़ा इमाम अबू जाफर मोहम्मद बिन अली बिन हुसैन अल बाकिर रहमहुल्लाह फरमाइन था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा किराम जो मकाम बयान कंदे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने सहाबा जी अज़मत बयान कंदे फरमाइन था, जेकर रब्बुल आलमीन मुंहिंजे दिल मां, जेकर ए अल्लाह मुंहिंजे दिल मां मोहब्बत अबू बकर जी निकिरी वञे, मुंहिंजे दिल मां जेकर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत निकिरी वञे, ए अल्लाह को मूंखे मोहम्मद जी सिफारिश खां महरूम करे छॾिजा। मुसलमानो अहिड़ा अल्फाज को दिल वारो चई सघे थो, अहिड़ा अल्फाज को इंतिहाई वॾे अमल वारो चई सघे थो, अहिड़ा कलिमात जेके पंहिंजे अमाल ते तमाम घणी उम्मीद हुजे उहे माण्हू चई सघे थो। ए अल्लाह जेकॾहिं कंहिं दिल में अबू बकर जी मोहब्बत कोन्हे, ए अल्लाह जेकॾहिं कंहिं दिल में उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत कोन्हे, त उनखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश खां महरूम करे छॾिया। मुसलमानो इहो ई त अहले बैत जो पैगाम आहे, इहो ई त अहले बैत जो मनहज आहे। जाफर सादिक रहमहुल्लाह फरमाइनि था, अल्लाह उन खां बरी थी वञे, बरे अल्लाह मिम्मन तबर्रा अबा बकर व उमर, फरमाइनि था अल्लाह उन खां बेज़ार थी वञे, रब्बुल आलमीन उन इंसान खां बरी थी वञे जेको अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां या उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां नफ़रत जो इज़हार कंदो आहे, बरात जो ऐलान कंदो आहे। मुसलमानो इहे बि त अहले बैत जा पैगाम आहिनि, इहे बि त अहले बैत जा मनहज आहिनि। ऐं के केरु हासिल कंदो, इहे सबक केरु पिराईंदो? यादि रखो मुसलमानो, अहले बैत में उम्महातुल मोमिनीन बि आहिनि, अहले बैत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियूं बि आहिनि। उन्हनि घरवारियुनि सां मुखातिब थी अल्लाह उम्मतुनि जे औरतुनि खे नसीहतूं कयूं, या निसा नबी लस्तुन्ना का अहदिम मिन निसा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियूं तव्हां आम औरतुनि वांगुरु न आहियो। इन तक़ैतुन्ना फला तख़्साना बिल्कुल, जेकॾहिं घरनि मां निकिरो था ज़रूरत मुताबिक़ त नरम न ॻाल्हाईंदा करियो, आहिस्तगी सां न ॻाल्हाईंदा करियो, राज़दारी जी गुफ़्तगू करण जी किथे बि कोशिशि न करियो। फला तख़्साना बिल्कुल फयतमा अल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरज़, जेकॾहिं ईअं थी थो वञे अहिड़ो माण्हू जंहिंजे दिल में शहवत जो मरज़ आहे उहो अव्हां जे बारे में बुरो गुमान रखी सघे थो। मुसलमानो ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारियुनि सां खिताब त ज़रूर आहे, लेकिन उम्मत जी हर औरत जे लाइ उनखे पर्देदार थियणु खपे, उनखे हयादार थियणु खपे, उनखे यादि रखणु खपे। उन्हनि जे अल्फाज़ जो बि पर्दो आहे, उन्हनि जे कलिमात जो बि पर्दो आहे, उन्हनि जी गुफ़्तगू जो बि पर्दो आहे। फला तख़्ज़ाना बिल्कुल, कंहिं अजनबी इंसान सां जंहिंसां उनजो निकाह जाइज़ आहे उन सां पहिरीं ॻाल्हि आहे त ॻाल्हाइणु जाइज़ कोन्हे, पर जेकॾहिं ॻाल्हाइणु मजबूरी थी वञे त नरम कोल ऐं नरम अल्फाज़ न हुजण घुर्जनि। अॻियां अहकामात अहले बैत जे लाइ कहिड़ा आहिनि? वक़रना फ़ी बुयूतिकुन्ना वला तबर्रजना तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, पंहिंजे घरनि में रहो, आम ज़रूरत खां अलावा कॾहिं बि पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न निकिरो, ईअं संवरी करे बेपर्दगी जो इज़हार करे जाहिलियत जे अंदाज़नि मुताबिक़ पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न वञो। हे पूरी उम्मत जे औरतुनि खे नसीहत आहे, हे पूरी उम्मत जे औरतुनि खे पैगाम आहे। अहले बैत जे पैगाम जे ज़रिए हर ला इलाहा इल्ला पढ़ण वारी अमर भेण ऐं धीउ जे लाइ पैगाम आहे। तव्हांखे पर्दे जूं अदाऊं इख्तियार करणु खपनि, तव्हांखे घर जी चार दीवारी में रहणु खपे। वक़रना फ़ी बुयूतिकुन्ना वला तबर्रजना तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, हाणे पोइ केड़ा करना है? वाकिम सलाम, ए औरतों अवा नमाज पढ़ंदो करियो,
वातीर ज़कात ता ज़कात अदा कंदियो करियो वातेन अल्लाह व रसूला तवा अल्लाह जी इताअत करियो अवा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इताअत करियो रब्बुल आलमीन ने औरतन के नसीहत कयो वज़कुरना मा युतला फी बुयूतिकुन्ना मिन आयातिल्लाहि वल हिकमा अहले बैत के पैगाम पैगंबर के घरवारन के पैगाम इन्हें पैगाम के जरिए पूरी उम्मत जी हर औरत के पैगाम वज़कुरना मा युतला फी बुयूतिकुन्ना मिन आयातिल्लाहि वल हिकमा अवांदे घरन में सूरह अज़ाब 22 सिपारो तर्जुमो पढ़ी वठियो जेके आयतूं पढ़ियो वञनि थियूं उन्हनि खे याद करियो मुसलमानों सोचो असांजे केतिरे घरनि में आयतूं पढ़ी वञनि थियूं असांजे केतिरे घरनि में क़ुरान पढ़ियो वञे थो असांजे केतिरे घरनि में कुरान के तर्जुमे से पढ़ने वाला मौजूद आहिनि अॼु असां मायूस न आहियूं अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा घर बि ॿुधा आहिनि अहिड़नि नौजवाननि खां इहे कलिमात बि ॿुधा आहिनि चवण वारा चवनि था साईं असांजी डेली रूटीन आहे फजर नमाज में असीं जमात सां हाज़िर थींदा आहियूं असांजे घर जा तमाम अफराद पंहिंजे टाइम ते फजर नमाज पढ़नि था अज़कार पढ़नि था एसी टाइम फजर खां बाद असां मां को माण्हू निंड न कंदो आहे जेसी ताईं असां तर्जुमे सां कुरान पढ़ी न वठूं घट में घट चंद आयतूं रोजानो फजर का बाद असीं जरूर पढ़ंदा आहियूं मुसलमानों केतिरा घर आहिनि केतिरा अफराद आहिनि जेके अहले बैत जे अदाउनि खे वरी ज़िंदा कंदा हुजनि ऐं पढ़ंदा हुजनि मुसलमानों अचो मां पैगाम ॾियणु चाहियां थो घट में घटि एतिरो ज़रूर करियो ही त अहले बैत जा बुनियादी पैगाम आहिनि ही त अहले बैत जी ज़िंदगी जा बुनियादी दर्स आहिनि अचो उन्हनि जा हक़ अदा करियो उन्हनि जे पैगाम खे सम्झो उन्हनि जे अक़ीदे खे सम्झो उन्हनि जे मैसेज खे सम्झो आखिरी गाल वरी मोहब्बत सा वरे खुलूस सा प्यारे पैगंबर सा मोहब्बत जो इज़हार करियो सहाबा सा मोहब्बत जो इज़हार करियो अहले बैत सा मोहब्बत जो इज़हार करियो प्यारे पैगंबर सा मोहब्बत जे इज़हार जो बेहतरीन अंदाज अहले बैत सा मोहब्बत इज़हार जो बेहतरीन अंदाज दुरूद है अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद ए अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घराने ते रहमत नाज़िल फरमा अल्लाह नबी दे अहले बैत ते नबी दे घराने ते तू रहमत नाज़िल फरमा ए अल्लाह जी तू रहमत इब्राहीम अलैहिस्सलाम दे घराने ते रहमत नाज़िल कयो अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ए मोहम्मद ए अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बरकत नाज़िल फरमा उनके अहले बैत उनके आल उनके मनण वारन ते बरकत नाज़िल फरमा मुसलमानों इहो ही तोहफो आहे इहो ही असांजी ज़िंदगी जो अमल आहे इहो ही इज़हार मोहब्बत है असीं मोहब्बत जो इज़हार केतिरा दफ़ा कयूं था अचो अज़म करियो इन पिंडाल में वेंदे इन प्रोग्राम में वेही मुतालिब इल्म जो नसीहत ॿुधी जेके बि चंद बयानात चंद तस्करा मां ॿुधा आहिनि नमाज कीअं पढ़बी आहे अहले बैत खां सिखो अक़ीदे तौहीद जी गैरत छा थींदी आहे अहले बैत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां सिखो पंहिंजे पुठड़नि जो अक़ीक़ो कीअं कबो आहे अहले बैत खां सिखो नफ़रतूं कीअं मिटाइबो आहिनि इंतकाम छॾे करे माफ़ी अंदर गुज़र जा अंदाज़ कीअं इख्तियार कबा आहिनि अहले बैत खां सिखो न्याणी जो एहतराम छा हूंदो आहे अहले बैत खां सिखो सहाबा किराम जी अज़मत सहाबा किराम जो मक़ाम अबू बकर उमर रज़ी अल्लाह तआला उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम छा आहे अहले बैत का सिखो दुआ है रब्बुल आलमीन अवां खे मूंखे सहाबा किराम अहले बैत जी हक़ीक़ी मोहब्बत अता फरमाए इन मोहब्बत जी तस्दीक़ उन्हें मां थींदी त असां जेके बि किरदार अहले बैत जा ॿुधा आहिनि असां पंहिंजी ज़िंदगी में नाफ़िज़ करियूं ऐं ॿियनि अहबाबनि ते इहो पैगाम पहुचायूं दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे मूंखे तमाम मुसलमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए खजी जो थोड़ो मोहम्मद सा मोहब्बत जो हक़ अदा करे वियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां त पैगंबर जा उम्मती आहियूं अल्लाह ए मोहब्बत जा हक़ अदा करने की तौफ़ीक़ अता फरमाए आमीन व आखिर दावाना अनिल हम्द।